अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेर टगड़ा आहे। अॼु असांजो मौज़ू आहे इल्मु सूतियात। कंहिं बि ॿोली जे आवाज़नि जे इल्म खे इल्मु सूतियात चयो वञे थो। आवाज़नि मां सूतिया ठहनि था, उन्हनि सूतियुनि जे इल्म खे सूतियात चयो वञे थो, जेका वसी इल्मु सूतियात या इल्मु आवाज़ जी हिकु शाख़ थी सघिजे थी। सूत अरबी ज़बान जो हिकु लफ़्ज़ आहे जिन जी माना आहे आवाज़। सूतिया ॻाल्हाइण वारी ज़बान जा बुनियादी एका आहिनि। सूतियो आवाज़ जो हिकु एको आहे जेको मानवी फ़र्क़ु पैदा करे थो। सूतियात ज़रिए ॻाल्हाइण जे आवाज़नि तोड़े ॻाल्हाइण जे ॿियनि जुज़नि जो मुताइलो करे सघिजे थो। सूतियात उहो इल्मु आहे जिन जो वास्तो ॻाल्हाइण जे उज़वनि जे अमल सां आहे। हिन इल्म जी मदद सां उहो ॾेखारे या सेखारे सघिजे थो त कंहिं बि नए या ख़ासि आवाज़ जो उचार करण वक़्तु ॻाल्हाइण जे उज़वनि जी बीह कहिड़ी थी सघे थी। इल्मु सूतियात ज़रिए ख़बर पवे थी त कि आवाज़ जे उचारण लाइ कहिड़ा कहिड़ा उज़वा अमल में अचनि था ऐं हरकत कनि था, ऐं उन्हनि जे अमल जो ढंग या नमूनो कहिड़ो आहे ऐं कहिड़े आवाज़ जो मख़रज कहिड़ो आहे। हर ॿोली जो सूतियाती सिरिश्तो मुनफ़रिद हूंदो आहे। सिंधी ॿोली जे सूतियाती निज़ाम जी बि इनफ़रादी हैसियत आहे। हर शख़्स पंहिंजी मादिरी ज़बान जे आवाज़नि सां नंढपण खां हिरियलु हूंदो आहे। आवाज़नि जे मुताले जी तारीख़ तमामु घणी पुराणी आहे, जेतोणीकि उनखे हिन इल्म जी हैसियत हाणे ॾिनी वई आहे। मशहूर माहिर लिसानियत डॉक्टर ग़ुलाम अली अलाना लिखे थो त सूतियात जी तारीख़ सिंधु माथर जी तारीख़ वांगुरु तमामु पुराणी आहे। तिब, रियाज़ी, कीमिया, ज्योतिष, इल्मु तिबी तोड़े जादू ऐं मंतर वांगुरु ॿी दुनिया खे ही इल्मु यानी सूतियात बि सिंधु माथर खां मिलियो आहे।